रहमानिर्रहीम जी औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदु व नसल्ली अला रसूलिल करीम मानवारा साईं अमीर अली शाह साहब, डॉक्टर गुलाम अहमद समीजो साहब ऐं डॉक्टर दोस्त मोहम्मद रहमत साहब ऐं ॿिया जेके बि मौजूदु महिमान जेके हिते आया आहिनि साईं सां गॾु ऐं उन खां सवाइ जमियत उलमा इस्लाम तालके डाली ऐं छाछरे जा जेके बि असांजा उहिदेदार आया आहिनि उहे ऐं ॿिया जेके बि महिमान आयल आहिनि उन्हनि खे आउं पहिरीं सभिनी खां अॻु में भलीकार चवांदो ऐं उनखां पोइ मुख़्तसर अर्ज़ु इहो आहे त इन 221 ते साईं पीर मोहम्मद नूरा जिलानी साहिबु ऐं अलाह उन जी मग़फ़िरत फरमाए उन जे फ़ौत थियण खां पोइ जेका सीट ख़ाली थी हुई उन N 221 ते असां फारम रखियो 2018 वांगुरु पर असांजे जेके PDM जो जमायतूं आहिनि पीपल पार्टी आहे PDM जे शामिल जमायतनि जो इहो फ़ैसिलो आहे त ज़िमनी इलेक्शन जे अंदरि जेका सीट खटियल आहे जीअं जमायत जी उन जी हिमायत के बि उन तहत क़ाइद जमियत मौलाना फज़ल रहमान साहिबु क़ाइद सिंध अल्लामा राशिद ख़ालिमो सुमरो साहिब जो हुकुम हो ऐं गॾोगॾु पीर नुरमा शाह जिलानी साहिबु हिन इलाइक़े जे अंदरि 50 साल खां मुंहिंजे सम्झ मथे सियासत कई ऐं उन तमामु थर पारकर जे अवाम जी ख़िदमत कई ऐं उन खे असां ख़िराज तहसीन पेश करियूं था ऐं गॾोगॾु असां पंहिंजो जेको उमेदवार हो कारी अब्दुल सलाम N 221 ते उन जो हथु खणण जो ऐलान कयूं था साईं अमीर अली शाह जिलानी जे हक़ में ऐं साईं अमीर अली शाह जिलानी साहिबु ऐं साईं जे लाइ असीं दुआगू बि आहियूं ऐं गॾोगॾु साईं खे इहो अर्ज़ु करियूं था त साईं पीर नूरमो शाह जिलानी जे नक्श क़दम ते हलंदे हिन इलाइक़े जीअं साईं नूरमो शाह ऐं रहमतुल्लाह जी ख़िदमत कई त साईं बि बिला तफ़रीक़ हल्के जा जेके कारकुन आहिनि उन्हनि जी अवाम जी ख़िदमत कंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलवी अब्दुल अज़ीज़ जनरल सेक्रेटरी जमियत उलमा इस्लाम ज़िला थर पारकर।